नाज़रीन दानी में उमरकोट का सूरज कुमार की रिपोर्ट शामिल कंदासीं त उमरकोट में माज़ूरन माण्हुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते ज़िले इंतिज़ामिया ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि जे सहकार सां हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर वन जावेद अमन डायरी, असिस्टेंट कमिश्नर रजब अली सठियो, ज़िले काउंसिल के वाइस चेयरमैन मियाँ ख़ालिद वलारी, स्पेशल असिस्टेंट टू डिप्टी कमिश्नर उमरकोट मुश्ताक कुंभार, डिस्ट्रिक्ट इंचार्ज नादरा नूर मोहम्मद बम्बरो, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर नूर अमन शेख ऐं मुख़्तलिफ़ NGOs जा उहिदेदारनि ख़ुसूसी ॿारनि जे स्कूल जो अमलो ऐं माज़ूर ॿारनि शहरनि शिरकत कई। तक़रीब दौरान मुख़्तलिफ़ टेबलो पेश किया विया, जिनमें ख़ुसूसी ॿारनि जी परफॉर्मेंस हाज़िरिन जा दिल मोहे छॾिया। इन्हनि ॿारनि जी महारत ऐं जज़्बे खे हाज़िरिन तमामु घणो सराहियो। तक़रीब के खिताब कंदे समाजी तंज़ीम STLFGCA कन्या मोहन लाल चयो आहे त ॾींहुं असांखे यादि ॾियाराए थो त ख़ुसूसी ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं उन्हनि जी तरक़ी लाइ किरदारु अदा करणु असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। हिन इंतिज़ामिया सां हर मुमकिन सहकार जो यकीन ॾियारायो। तक़रीब जी पुॼाणी ते ख़ुसूसी ॿारनि में तोहफ़ा विराया विया। ख़ासि तौर ते STLF तरफ़ां ख़ुसूसी ॿारनि लाइ व्हील चेयर समेत ॿियनि समाजी तंज़ीमुनि भी तोहफ़ा पेश किया, जॾहिं त शिरकत कंदड़नि हिन शानदार तक़रीब जे एतमाम खे पिणु साराहियो।